पोइ अल्लाह रहमत करे असांजे अकाबिरीन अहले सुन्नत के मशाइख अहले सुन्नत के जन पाकिस्तान जी तहरीक हलाई ऐं उन जे नतीजे में कायदे आज़म मोहम्मद अली जनाह अल्लाह जूं लख रहमतूं हुजन उन जे मज़ार जे मथां बाबाए कौम अगवान बणियो ऐं उन जे पुश्त ते असांजा अकाबिरीन अहले सुन्नत जा आलिम ऐं मशाइख हुया जन जे ॾढ ते कायदे आज़म पाकिस्तान वठी हासिल कयो। ही आज़ाद खितो, ही आज़ाद ममलिकत इस्लाम जे नाले ते जुड़ी, पाकिस्तान इस्लाम जे नाले ते ठहियो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह बक़ौमी नज़रियो पेश कयो त हिंदू जुदा क़ौम आ, उन्हनि जो नज़रियो जुदा है, उन्हनि जा अक़ीदा जुदा आहिनि। असां मुस्लमान जुदा क़ौम आहियूं, असांजो अक़ीदो बि जुदा, असांजो क़िबलो ऐं काबो बि जुदा आहे। अॼु 14 अगस्त जो ॾींहुं उन नेमत जे शुक्राने जो ॾिहाड़ो आहे, उन इनाम इकराम इलाही जो एहसान अज़ीम जे यादि करण जो ॾिहाड़ो आहे। क़ुरान फरमाए थो त उज़कुरू नेमत अल्लाह अलैकुम, इन नेमत आज़ादी खे यादि कयो जेका रब तव्हां ते नेमत फरमाई। अॼु पाकिस्तान में आज़ाद आहियूं। असांजी पाक फौज खे अल्लाह साईं जल्ल शानू हिम्मत ॾिए, उन्हनि नौजवाननि जो मोराल बुलंद रखे जेकी सरहदुनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। असां आज़ादी सां निमाज़ पढ़ूं, असांजी मर्ज़ी, रोज़ा रखूं, तहजुद पढ़ूं, जलसा कयूं, वाइज़ कयूं, तकरीरूं कयूं, को रोकण टोकण वारो न।